अॼु बरसात जो मौसम बेहतरीन तमामु ऐं थर घुमण ऐं ॾिसण वटां थिए पियो ऐं असां बि अॼु इंजॉय करे रहिया आहियूं ऐं बरसात जी मौसम बेहतरीन प्यारो मौसम थर लॻी रहियो आहे। तमामु काफ़ी माण्हू जेके शहर में रिहाइश पज़ीर आहिनि उहे शोर गोड़ ऐं उनखां जेको ॾाढो डिस्टर्ब थींदा आहिनि। जॾहिं उन्हनि खे अहिड़ा मौसम मिलंदा आहिनि तॾहिं कोशिशि करे या थर जे इलाइक़े रेगिस्ताननि में या अहिड़ी खुली जॻहियुनि खे पसंदि कंदा आहिनि, छो त इहे इलाइक़ा इंसानी ज़हनियत जे लाइ तमामु हिकु फ्रेश ज़हन जे लाइ बहितरीनु माहौल लॻंदो आहे। पर इन जो मक़सदु आहे त को बि माण्हू किथे बि ख़ुशि कोन्हे। जीअं थर जा माण्हू रहनि पिया त थरवासीन कुझु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। जे अगरि शहरी माण्हू शहर में रहनि पिया त उहे काफ़ी शयूं जेके उन्हनि खे ॿारहाड़ी में या खुले माहौल में जेके हुजनि मिलनि थियूं उहे शहर में कोन थियूं मिलनि ऐं जेके शहर में सहूलियतूं आहिनि उहे वरी ॿारहाड़ी में कोन थियूं मिलनि। मक़सदु इंसान जिथे बि रिहाइश करे पियो न उते मुकमल या कंप्लीट चवे थो न जेको उहो ख़ुशि सुकून परत न आहे ऐं जंहिंमां लॻायो वञे थो, छो त हर माण्हू खां हर पास साइड खां व्यू वठंदो न उहो कंहिं न कंहिं शिकायत का न का कोताही ज़रूरु कंदो। त बहरहाल इन जा मक़सदु त इंसानु कंहिं बि शुक्रगुज़ार घटि आहे। सो अलाह सभिनीनि खे सहूलियतूं फ़राहम करे। बहरहाल जंहिं जिते जी चॉइस कई आहे हू उते त रहे पियो मगर कंप्लीट ख़ुशि न आहे। थर जा माण्हू कुझु शयुनि सहूलियतुनि खां, शहरी माण्हू माहौल खां, खुले माहौल खां, हवा खां ऐं काफ़ी शयुनि खां जेको महरूम रहनि था। ऐं बहरहाल थर जो मौसम अॼु जेको इलाइक़ो ॾाढो प्यारो लॻे पियो। अञा त थर जेको ॾिसण वटां थींदो जॾहिं सावकाण बरसातूं मुसलसल पवंदियूं उन खां पोइ तमामु बहितरीनु सिस्टम थी वेंदो हलियो।